अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में हिकु अल्लाह वारे जो वाक़ियो ॿुधायां थो। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं हिन वीडियो खे ज़्यादा खां ज़्यादा शेयर बि कजो। उलमाए वाइज़ीन बयानु कनि था त हिकु दरवेश हो जो कंहिं शहर में माण्हुनि जे विच में रोई रहियो हो। त के ॾिसण वारे जॾहिं उनखे ॾिठो तो उन अर्ज़ु कयो त अल्लाह वारा, शहर में माण्हुनि जे विच में कहिड़ी वजह आहे जो तव्हां रोई रहिया आहियो? त उन दरवेश चयो त मां इन जे करे रोआं पियो जो अॼु अल्लाह बंदनि सां राज़ी आहे मगर बंदा राज़ी नथा थियनि। दोस्तों, उन शख़्स अर्ज़ु कयो, ए दरवेश मूंखे वज़ाहत करे ॿुधा। त उन दरवेश वज़ाहत कंदे ॿुधायो त ए अल्लाह जा बंदा, ऐं उन जे करे रोआं पियो जो अॼु अल्लाह बंदनि सां राज़ी आहे, बंदा राज़ी नथा थियनि। इन जी वजह हीअ आहे कि अॼु हर मस्जिद जे लाउड स्पीकर तां 5 मरतबा अज़ान जो आवाज़ अचे थो। अल्लाह तबारक व तआला बंदनि खे सॾे रहियो आहे, मुंहिंजा बंदा अचो मुंहिंजे दर ते, मूं रब खे परचायो, मूं रब जे अॻियां इस्तग़फ़ार करियो। मगर बंदा रब जे दर ते नथा अचनि, न नमाज़ पढ़नि था, न ज़िक्र कनि था, न इस्तग़फ़ार पढ़नि था। इन जो मतिलबु हीअ आहे जो अॼु अल्लाह बंदनि खे मुआफ़ी ॾियण ते आहे मगर बंदा मुआफ़ी नथा वठनि, ऐं इन ॻाल्हि ते रोआं पियो। दोस्तों, कुझु टाइम खां पोइ उहो दरवेश क़ब्रिस्तान जे विच में रोए पियो। उन साॻी शख़्स उनखे ॾिठो त हीउ दरवेश कुझु ॾींहं अॻु शहर में रोए पियो ऐं अॼु ही वीरान क़ब्रिस्तान में रोए पियो। तो शख़्स उन जे क़रीब आयो, सलाम कई, ए दरवेश कहिड़ी वजह आहे जो क़ब्रिस्तान में तव्हां रो पिया? उन दरवेश चयो त अल्लाह जा बंदा, अॼु आउं उन जे करे रोआं पियो जो अॼु क़ब्र में बंदो त राज़ी आहे, हिन क़ब्रिस्तान में बंदा अल्लाह जा बाना त राज़ी आहिनि मगर पालणहार राज़ी नथो थिए। बंदा अर्ज़ु पिया कनि, मौला असांजा गुनाह असांखे मुआफ़ फरमा, असांखे या अल्लाह असांजो क़ब्र जो अज़ाब दूर फरमा, मगर अल्लाह राज़ी नथो थिए। ऐं अल्लाह तो फरमाए त मुंहिंजा बंदा, तूं दुनिया में मूं तोखे मोहलत ॾिनी, मूं दुनिया में तोखे टाइम ॾिनो, मगर तो मूं रब जो ज़िक्र न कयो, इस्तग़फ़ार न कयो, तौबा न कई। त प्यारा दोस्तों, हिन अल्लाह वारे जे वाक़े मां असांखे हीउ सबक़ मिले थो त असां बि इस्तग़फ़ार पढ़ूं, तौबा कयूं, नमाज़ खे क़ाइमु कयूं ऐं नेकी जा कमु कयूं। उम्मीद आहे हीउ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। हिन वीडियो खे तव्हां पंहिंजे दोस्तनि में ज़्यादा खां ज़्यादा शेयर कयो। सब्सक्राइब करें इस्लामिक HD मूवी को और बेल के बटन को दबा दें ताकि आपको अच्छी वीडियो मिल सके।